नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त ठुलमा खबर ॾींदड़ डोहा बिरादरी पारां गड़ी असन पुलिस जी ज़्यादतियुनि खिलाफ़ प्रेस क्लब पहुची करे एतिरी मुज़ाहिरो कयो ऐं पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो ठुलमा अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच पंहिंजी इन रिपोर्ट में। मौजूद आहियां ठुल प्रेस क्लब जे साम्हूं जिते मुबारक अली धुए खे बेदर्दी सां क़त्ल कयो आहे गड़ी असन थाणे जी हद में। उनजा वारस अची प्रेस क्लब जे साम्हूं एहतजाज करे रहिया आहिनि। उन खां ॻाल्हि ॿोल पुछा कयूं त उनजो छा चवणु आहे। सही मुबारक अली दुए जेके 10 महीना थिया क़त्ल किए तो गड़ी असन सरकी में उन लाइ कोई एक्शन कोन्हे। अली मोहम्मद ओडो SHO उन लाइ कुछ भी कोन थो करे सघे। वॾेरा भी उनजी भरनि असां ग़रीब असां लाइ कोई कोन्हे। उहो रूपोशन जेका उनजा कातिल सरिया में गड़ी में घुमनि था। शबीर धुओ सरदार जो बॉडी गार्ड आहे। अली मोहम्मद SHO उनखे कुछ भी नथो करे सघे। उनजे अॻां अचे थो अॻां टपे थो। मां हिकिड़े चयोमांसि अली मोहम्मद असांजो रूपोश आहे चए सरदार साहिब जो माण्हू आहे मां कुछ भी नथो करे सघां। उन खां बाद कल्ह यासीन सरकी रोंबीअ ते पंहिंजा माण्हू वठी उन्हनि जा अली मोहम्मद धुए जा असांजे जवाबदारनि जा रोंबी ते वठी आयो त उन्हनि जी ज़ैफ़ा असांखे घर जे अॻां पुॼा ॾिनी पियूं त जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां कयो। यासीन सरकी खे उन्हनि दांह ॾिनी त मूंखे तव्हांजी रोंबी ते आयुमि मूंखे धुअनि हे शइ कई पर उन लाइ कूड़ आणी असांजे मथां इल्ज़ाम करे मूंखे पुॼा ॾिनऊं। ज़ाल सूदो सरदार साहिब जी गाॾी ते चढ़ी असांजे घर आयो असांखे घटि वधि ॻाल्हाए असांखे ॻाल्हियूं ॾिनई तव्हांखे जेको करिणो आहे तव्हां कजां। सुभाणे मां तव्हांजे कातिलनि खे सरियाम रोंबी ते वठी ईंदुमि तव्हांखे मारणो आहे तव्हां मुड़ुसु मारी जाऊं। सुबुह थियो पंहिंजा माण्हू वठी अल्लाह रखे धुए खे असांजे घर जे अॻां अची उनखे रोंबी ते बीहाईं। असां उनखे चयोसीं भाउ तूं असांजो जवाबदार आहे असांजो खून जो कातिल आहे तूं उनखे रोंबी ते छो आंदो आहे। जेको चए तव्हांखे करिणो आहे तव्हां कयोसि तव्हांखे मारणो आहे भले मुड़ुसु मारो तव्हां छा कंदा आहियो। मां ग़रीब हुउसि मां अली मोहम्मद SHO ओॾे साहिब ॾे साईं मूंसां हे मसइलो आहे यासीन सरकी शैतानी करणु चाहे थो असां शैतानी करणु नथा चाहियूं असां जहिड़ो करणु नथा चाहियूं। असां ग़रीब आहियूं अची असांजो रूपोश अची असांजे घर जे साम्हूं अची रोंबी थो यासीन हणाए ॾाढ सां। SHO मूंखे चयो त साईं मां कुझु नथो करे सघां। सरदार साहिब जो ड्राइवर आहे सरदार साहिब जो माण्हू आहे। SHO उनजे गिरफ़्तारी कोन थो करे पैसा वठी रिश्वत करे थो। महिरबानी करे अली मोहम्मद SHO खे बदिली कयो वञे थो। मुबारक भाउ खे बेॾोह बेकसूर मारियो अथनि। हाणे महिरबानी करे उन जा गिरफ़्तार कयो उहो ॿार आहिनि उन हक़ सच करो असांजो ख़ुदा वास्ते असांजो हक़ सच करो। बेॾोह मारियो अथनि अॼु उनजा नंढड़ा बच्चा आहिनि अॼु केरु पालींदुसि। हक़ सच करे उन गिरफ़्तारनि खे हाणे अंदरि करो जेके रूपोश मुंहिंजे भाउ जा आहिनि। ऐसे जॾहिं भॼी भॼी बीठी आहियां ज़ैफ़ा माण्हू मुंहिंजो कुझु बि नथो करे मूंखे चए थो मां छा करां मां छा कयां। मुंहिंजे हथ जवाबदार आहिनि सभु घुमंदा वता आहिनि ॿाहिरि। असांजो तव्हां ख़ुदा वास्ते हाणे हिमत करो। अलीमंद पंहिंजे घर में पियो आहे सभु घुमंदा वता आहिनि। हाणे मुंहिंजो तव्हां महिरबानी करे अर्ज़ु ॿुधो न्याणी जो मुंहिंजे भाउ जो को बि कोन्हे निंदकणो आहे। मां हिकिड़ी भेण ग़रीब माण्हू मां काॾूं आना उनजा बच्चा पालां पंहिंजा पालां। हाणे त महिरबानी करे उन जो तव्हां असांजो गिरफ़्तार कयो। गैस जे भॼी पैसो खाई असां ग़रीब काॾूं आहिनि हो दुनिया वारा असां ग़रीब। हिकिड़ो हुयो निंदकणो भाउ न माउ न पीउ न चाचा को बि कोन अथसि। मां हिकिड़ी भेण आहियां। हाणे मां ज़ैफ़ा माण्हू छा कयां मुंहिंजो ख़ुदा लॻी कुहाड़नि कातनि सां वढियो अथनि मुंहिंजे भाउ खे निंड पए बेॾोह बेगुनाह खे। हाणे उन्हनि जो तव्हां मदद करो हिसाबु ॾियो वठोसि। हाणे महिरबानी करो तव्हां। शहीद मुबारक जे कातिल सरियाम घुमनि फिरनि था। अॼु यासीन सरदार साहिब जो ड्राइवर आहे जेको सरियाम उनखे आंदे चई अचो तव्हां विड़ो मारोसि। असां डायरेक्ट आयासीं SHO साहिब ॾे मां निंड कॉल कई आहे सुबुह सां। SHO चयो ठीकु आहे मां वठांसि। जॾहिं कोर्ट आया त चई मां गाॾी कोन्हे हीअं कोन्हे सरदार साहिब सां ॻाल्हायो पोइ मां अचां। लेकिन मां एतिरो मां चवंदोमांसि SHO साहिब खे इनशाअल्लाह असां ग़रीब आहियूं हिते न हुते वेंदासीं। कोर्ट में केस हले थो सुभाणे हाज़िरी आणी जी मां जज साहिब खे बि हिकु रिकॉर्ड ॾेखारींदुसि। ऐं अली मोहम्मद जेको आहे वरी बाद में यासीन आयो आहे असांखे धमकायो अथसि उहा बि असां वटि रिकॉर्ड खां इनशाअल्लाह मां सुभाणे SHO खे हटायो वञे न त सुभाणे मां कोर्ट में बिल्कुलु एप्लीकेशन ॾींदुसि ऐं जज साहिब खे अर्ज़ु रखंदुसि तूं छा कंदे छा तूं भले सघ तूं न पकड़ परवाह न आहे हुकूमत तोखे तनख़्वाह ॾिए थी ग़रीबनि जे तहफ़ुज़ लाइ तूं जहिड़ो कराए। हुनजो मतिलबु आहे 7 लाख हुननि खां वरिता अथनि हे बि मुड़ुसु मारनि 7 लाख उन्हनि खां कढां। लेकिन असां कोई मुड़ुसु मारण वारो न थी असां कोर्ट में चैलेंज कयूं था। इंशाअल्लाह उनखे फांसी ॾियाराईंदासीं इंसाफ़ कयो वञे SHO हटायो वञे। महिरबानी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।